नाज़रीन, बलूचिस्तान जे गादी जो हंधि कोयटा में मुख़्तलिफ़ जेके तफ़रीही मार्ग आहिनि, घुमण जा मक़ाम आहिनि ऐं उनखां अलावा कोयटा जेको आहे त उहो दामन जेके पहाड़ू आहिनि, पहाड़ जे दामन में फैलियल आहे। कोयटा जे चौ तरफ़ पहाड़नि जो इलाइक़ो आहे ऐं कोयटा में मुख़्तलिफ़ घुमण जूं जॻहियूं आहिनि। पर मां हिन वक़्तु मौजूदु आहियां चिल्तन जे पहाड़ी जे अहाते में ऐं मुंहिंजे चौ तरफ़ जेके पहाड़ू आहिनि उहे चिल्तन जा पहाड़ आहिनि ऐं हिते मुख़्तलिफ़ माण्हू मुख़्तलिफ़ जॻहनि खां मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां सैर तफ़रीह लाइ हिते ईंदा आहिनि। ऐं अचो त हिते जेके मौजूदु माण्हू आहिनि जेके मुख़्तलिफ़ इलाइक़े खां आया आहिनि उन्हनि खां पुछूं त उहे कोयटा जॾहिं ईंदा आहिनि त कोयटा खे कीअं महसूसु कंदा आहिनि, ख़ासि तौर ते जेको चिल्तन जो तफ़रीही मार्ग आहे उनखे उहे कीअं कनि था। तव्हां हिते आया आहियो, घुमणु आया आहियो, तव्हांखे कीअं महसूसु थिए थो इहो इलाइक़ो? माशाल्लाह असांखे घणो पसंदि अचे थो। असांजा महिमान आहिनि पंजाब और सिंध शिकारपुर को, इन जे करे असां चयोसीं संगतनि खे घुमायूं बाबा, मज़ो हिते इन्हनि खे थिए, इन जे करे इन्हनि आया आहिनि। माशाल्लाह ॾिसी करे घणो ख़ुशि थिया आहिनि। अच्छा, छा चवंदो तव्हांजो हीउ कोयटा जेको सॼो आहे पहाड़नि में फैलियल आहे ऐं काफ़ी हिते तफ़रीही मार्ग बि आहिनि। हीउ चिल्तन जो जेको तफ़रीही मार्ग आहे उनमें तव्हां आया आहियो, तव्हां जेके महिमान बि हितां वठी आया उहे कीअं महसूसु कनि था, पर तव्हां जेका लोकल माण्हू तव्हां कोयटा खे कीअं ॾिसो था? असांखे त घणो पसंदि आहे। असां त तक़रीबन हफ़्ते में 20 ॾींहं 15 ॾींहं महीने में ज़रूरु चकर हणंदा आहियूं। बहरहाल कंहिं महिमान ॿाहिरों ईंदो त खामखा हुनखे घुमाइण असां ईंदासीं। हाणे बि संगत अची करे ॾिसी करे घणो ख़ुशि थिया आहिनि। चए बाबा माशाल्लाह हिते त वॾी मौसम बि भली आहे। बहरहाल चकर हेॾे होॾे माना दरख़्त हे लॻल आहिनि, हिन जे करे घणो उन्हनि खे ख़ुशि थियो। नज़री कोयटा जो लोकल माण्हू आहे तकरी रहमतुल्ला ख़ान, हिन सां असां ॻाल्हि कई आहिनि। छो त पंजाब खां जेके दोस्त आया आहिनि उनखे बि हिते घुमाइण वठी आयो आहे। उन सां गॾु पर हलूं था ॿिए जाइ ते, उते बि के विज़िटर आहिनि उहे घुमण आया आहिनि, उहे मौजूदु आहिनि। उन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त कोयटा जे हवाले सां उनजो कहिड़ो चवणु आहे? अच्छा, तव्हां किथां खां आया आहियो? माना शिकारपुर ज़िले खां। अच्छा, शिकारपुर खां त कोयटा घुमण आया? जी साईं, जी जी। हिन वक़्तु तव्हां चिल्तन पहाड़ी में मौजूदु आहियो, तव्हां हिन मौसम खे कीअं महसूसु कयो? बिल्कुलु माशाल्लाह, वीवीआईपी मौसम आहे, तमामु सुठी मौसम आहे, तमामु सुठा जबल आहिनि, तमामु वणकार सुठी आहे, तमामु हिते सफ़ाई बि थियल आहे चिल्तन ते। अच्छा, तव्हां ॿिनि इलाइक़नि में विया आहियो, उते बि भेटे में तव्हांखे हीउ जेको चिल्तन पहाड़ी इलाइक़ो कीअं लॻो? हे तमामु बहितरु आहिनि, तमामु ऊचाई मथे आहे। उन खां सवाइ हिते काफ़ी जानवरनि जा क़िस्म आहिनि जेके असां दूरबीन में असां गॾु आहे, काफ़ी असां जानवर ॾिठा था हिते, तमामु ख़ुशी थी आहे असांखे। नज़रीन, जीअं त तव्हांखे ॿुधो हलां त हिते मुख़्तलिफ़ क़िस्म जा जानवर बि मौजूदु आहिनि। हिकिड़ा अहिड़ा जानवर आहिनि जेके खूनख़्वार आहिनि, उनजी मना आहे वेझे वञण लाइ, तंहिं करे उनखे ॾिसण जे लाइ हिते दुरबनी आहे, खुर्दबनी आहे, जंहिं वसीले उन जानवरनि खे वेझे ॾिसी सघे थो। हिते माखोर आहे, सेड़ आहिनि ऐं उनखां अलावा हिरण आहे, चीता आहिनि, ॿियो अहिड़ो काफ़ी जानवर आहिनि जेके हिते मौजूदु आहिनि। पर हलूं था ॿिए जाइ ते ऐं ॿिया बि जेके दोस्त आहिनि घुमण लाइ उन सां बि ॻाल्हाईंदासीं त उन्हनि जो नाले सां कहिड़ो। अच्छा, आप चिल्तन के पहाड़ों में विजिट करने आए, तकरीब करने, किससे मौसम को एंजॉय कर रहे हैं, क्या कहेंगे कोयटा के इस विजिट के बारे में? माशाल्लाह बड़ी जो है ज़बरदस्त जो है यहाँ पे जो हम लोग आ गए तो बड़ी जो है अच्छा लगे, जो है बहुत खूबसूरत जगह है। तो ये जो एक चिल्तन इलाका है, तारीख़ी जो है शायद इलाका है, पहाड़ों के जो है दरमियान में एक ऐसी जगह जो वाक़या है। यहाँ पे माशाल्लाह सरसब्ज़ गुन का जो है यहाँ पे जो है दरख्त भी है। और यहाँ पे जो है आप देखी जाए कि पाकिस्तान का जो है कौमी जानवर मारखोर, वो भी इस पहाड़ों में जो है पाई जाती है। यहाँ पे चीता है, सीसी है, चकोर है, मुख्तलिफ से जानवर है, सांप है। तो ये बड़ा हम लोग जो यहाँ पे आए बड़े जो है अच्छे इंजॉय किया, बड़े जो है पसंद आया। तकरीबन देखी जाए तो कोयटा ये ज़ियारत से जो है 4 गुना जो है ज़्यादा जो है ये माशाल्लाह जो है खूबसूरत है, ठंडा ठंडा हवा है, बड़ी जो है अच्छा जगह है। नज़रीन, तमामु वॾी तादाद में हिते विज़िटर मौजूदु आहिनि, माण्हू मौजूदु आहिनि ऐं कुझु पचाए रहिया आहिनि। अचो त खां पुछा कयूं था त उहे जॾहिं घुमण में आया आहिनि त उहे छा पचाए रहिया आहिनि ऐं उनखे कीअं ॾिसनि था। असां सां गॾु मौजूदु आहे सरदार सखी मेंगल, इंतिहाई सखी माण्हू आहे, महिमान नवाज़ बि माण्हू आहे। हिन जे बदौलत हिते काफ़ी माण्हू अचनि था, पंजाब खां अचनि था, सिंध खां अचनि था, मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां अचनि था। हीउ महिमान नवाज़ माण्हू आहे जेको उनखे हिते चिल्तन जी पहाड़ी में वठी थो अचे ऐं उनजी जेको आहे ख़िदमतदारी बि करे थो ऐं घुमाए बि थो। सरदार साहिबु, तव्हां इहो ॿुधायो तव्हां छा तयारु कयो पिया? असां संगत जे लाइ सालन तयारु कयूं था, जेको असांजो बलोचिस्तान जो रवाज़ु आहे। कढ़ी कबाब ठाहियूं था, सजी ठाहियूं था, हे भाॼी तयारु थियो आहे। असां पंहिंजे हथनि सां पाण ठाहे पंहिंजे संगत खे खाराईंदा आहियूं ताकी संगत जो दिलि असांजो ख़ुशि थी वञे, असांखो मुतमिन थियनि। असांजा कुझु दोस्त शिकारपुर खां आया आहिनि, पंजाब खां आया आहिनि, पने अकिल खां आया आहिनि, सुल्तानकोट खां आया आहिनि। असांजा दोस्त आहिनि ठकरी रहमतुल्ला साहिबु, असां हिते 3 ॼणा महिमान नवाज़ी, लाला उमर ख़ान साहिबु आहे। कोई संगत असांखे अॼु
टाइम ॾिनो, असां संगत जा बि थोरा हितां आहियूं, ख़ासि करे काश टीवी जा थोरा हितां आहियूं जंहिं असांखे टाइम ॾिनो असांजो हिते प्रोग्राम खे पूरी दुनिया में लाइव ते छा बि कीअं हलाए थो उनजा असां महिरबान आहियूं। तबसुम कोसे साहिब जा जंहिं असांखे पंहिंजो क़ीमती वक़्तु ॾेई करे असांजो हिते प्रोग्राम में शरीक थी रहियो आहे। बक़ाया संगत जे लाइ असां हर शइ जेको बलोचिस्तान जो असांजो सकाफ़त आहे जंहिंमें सजी आहे, कबाब आहे, मानी आहे, टिकी आहे, खाइणा पीअणा चोरा संगत साथी इंजॉय कंदा, उन्हनि जो दिलि मुतमिन थींदी, ख़ुशि थींदा। असां वटि हर साल मुख़्तलिफ़ क़ौमुनि जा दोस्त असां वटि ईंदा आहिनि, ख़ासि करे गर्मियुनि में, छो जो हुते सिंध में तमामु तर ज़्यादा गर्मी आहे। असां हिननि खे घुराईंदा आहियूं, पाण जेकॾहिं न ईंदा आहिनि पोइ पाण वञी उन्हनि खे वठी बि ईंदा आहियूं। हाणे असां हिननि जे लाइ भाॼी था पचायूं, भाॼी तयारु थींदी पोइ असां मानी खाईंदासीं, मानी खां पोइ असां मथे पहाड़ ते वेंदासीं, संगतनि खे घुमाईंदासीं फिराईंदासीं, जेको असां मूं हाल हाज़िर हूंदो संगत जी इंशाअल्लाह ख़िदमत असां पंहिंजे तहे दिलि सां कंदासीं। असां ख़ासि शुक्रगुज़ार आहियूं पंहिंजा दोस्त टकरी रहमतुल्लाह नीचारी साहिबु ऐं एक्टिंग SP CTD उमर ख़ान साहिब जा, जंहिं असांखे टाइम उन्हनि ॾिनो, उन्हनि वटि टाइम हूंदो ई न आहे, बहरहाल उन्हनि जी महिरबानी आहे, थोरा हितां आहियूं, उन्हनि असांखे टाइम ॾेई करे संगत सॼी खे असां हिते वठी आया आहियूं। नज़रीन तव्हां सरदार सखी मेघल जूं ॻाल्हि ॿुधियूं आहिनि। हिन जो इहो चवणु आहे त हिन वटि सिंध, बलोचिस्तान, ख़ैबर पख्तूनख्वा, पंजाब ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां माण्हू ईंदा आहिनि, विज़िट ईंदा आहिनि, हुते घुमणु ईंदो आहे ऐं उन्हनि जे उहे पंहिंजे हवाले सां जेको थी सघे थो उनजी ख़िदमतदारी कंदा आहिनि ऐं उन सां गॾु मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां बि घुमाईंदा आहिनि। हींअर कुझु ॿियनि चाल ते माण्हू मौजूदु आहिनि, उन हलूं था उन सां ॻाल्हायूं था त उहो इन हवाले सां छा था चवनि। मांदाड़ मतल आहे ऐं मुख़्तलिफ़ माण्हू हिते वेठल आहिनि ऐं उन सां गॾोगॾु असां वटि कबाली शख़्सियत बि आहे लाला मोहम्मद उमर ख़ान, ऐं जेतोणीकि हीअ तव्हांजा मक़ामी माण्हू आहिनि, हितां जे आबहवा, हितां जे माण्हू, हितां जे स्वभाव, हितां जे रस्म रवाज रीतियुनि खां बेहद मालूम आहिनि। ऐं आउं बि साईं खां पुछण जी कोशिशि कंदुसि त कोयटा जे हलसनि में कहिड़ो चवणु आहे, ख़ासि करे कोयटा में जेके तफ़री मक़ामात आहिनि, ख़ासि करे चिल्तन जेको पहाड़ी इलाइक़ो आहे उहो कीअं आहे, हिन मुख़्तलिफ़ जानवर रहनि था, उन हल सां छा चवणु आहे। अल्लाह जी, आप यहाँ के मकामी बाशिंदे हैं, आप हम ये बताएं कि कोयटा का जो मौसम है वो कैसा है और ये चिल्तन में जो लोग आ रहे हैं किस वजह से आ रहे हैं, किस हवाले से ये मशहूर है चिल्तन। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। गुजारिश ये है कि चिल्तन तो माशाल्लाह एक मिसाली इलाका है, इस मिसाली पार्क है, लेकिन चंद सालों से बारिशें नहीं हुई हैं, बारिशों की वजह से थोड़ी खुशहाली है। बहरहाल हमारी मौजूदा गवर्नमेंट ने तो बड़ी मेहनत की है बहुत, मतलब अपनी तरफ से, लेकिन अल्लाह की रहमत का इंतज़ार, अल्लाह पाक रहम करे बारिशें हो जाए। तो आज हमारे मेहमान हैं मलिक जावेद साहब है, मलिक जावेद इकबाल साहब है, राना अमजद महमूद साहब है, जाम मोहम्मद सोहेल साहब है और रईस अब्दुल हकीम साहब है, डॉक्टर मुमताज़ साहब है। ये रहीम यार ख़ान से तो शिकारपुर से आए हैं, सरदार दाऊद शाह अली ज़ई साहब है, ये सारे हमारे मेहमान इधर आए हैं। तो अल्हम्दुलिल्लाह इस खुशहाली में भी यहाँ बैठ कर वो बड़ी खुशी महसूस कर रहे हैं और मौसम को बड़ा एंजॉय कर रहे हैं। बस अल्लाह ताला से दुआ है कि अल्लाह पाक अपनी रहमत करे, रहमत की बारिश हो ताकि इससे भी मौसम अच्छा हो और अल्लाह ताला इलाके को आबाद और शाद रखे। नज़ीन राणा साहब, लाला साहब जो चवणु आहे त बारिशूं न थियण सबबु कोयटा में जेको पाणी जी अणूद आहे, फुक़दान आहे, ऐं तंहिंजे हवाले सां हिते जेके वण आहिनि उन में जेको गुलज़ारी कोन्हे, उन में जेका साबिक़ उहा कोन्हनि, ऐं ॿिया दोस्त जेके मौजूदु आहिनि उन सां बि ॻाल्हाईंदासीं त उहे मुख़्तलिफ़ इलाइक़े खां आया आहिनि, उनजो इन हवाले सां छा चवणु आहे। जी तव्हां छा चवंदो मौसम जे हवाले सां घुमण जे हवाले सां। सही मौसम जे हिसाब सां असीं उतां जेके सिंध ज़िले शिकारपुर जा रहवासी हुआसीं, हीअ असांजा दोस्त आयल आहिनि लियाकतपुर खां, इहो असांजी पंहिंजो प्रोग्राम ठहियलु हो त हलंदासीं मौसम जे हिसाब सां चकर लॻाईंदासीं हली। उहे असीं 3 ॾींहं थी विया आहिनि असां हिते आहियूं। पहिरियों असीं वियासीं ठंडी ज़रत, उते बि माशाल्लाह मौसम सुठी लॻी पई ऐं असांखे मज़ो आयो, तफ़री कई असां। उन खां बाद असां नोड़क जो चकर लॻायो आहे, जेको उन खां बाद में असां हिन वक़्तु जेको हिन वेठा आहियूं त चिल्तन पहाड़ ते वेठा आहियूं, असां सां दोस्त सभु गॾु आहिनि। माशाल्लाह सुठी मौसम, असांखे सुठो मज़ो अचे थो पियो। त असांजे जेका आहे शिकारपुर जा सख़र खां हिते वधि में वधि मौसम जो वधीक मज़ो आहे, असांखे वॾो सुठो मज़ो अचे पियो। नज़रीन तमामु वॾी तादाद में हिते विज़िटर मौजूदु आहिनि, माण्हू मौजूदु आहिनि ऐं कुझु पचाए रहिया आहिनि। अचो खां पुछा कयूं था त उहे जिते घुमण में आया आहिनि त उहे छा पचाए रहिया आहिनि ऐं उनखे कीअं उहे ॾिसनि था। असां सां गॾु मौजूदु आहे सरदार सखी मेंगल, इंतिहाई सखी माण्हू आहे, महिमान नवाज़ बि माण्हू आहे। हिन जे बदौलत हिते काफ़ी माण्हू अचनि था, पंजाब खां अचनि था, सिंध खां अचनि था, मुख़्तलिफ़ इलाइक़े खां अचनि था। हीअ महिमान नवाज़ माण्हू आहे जेको उनखे हिते चिल्त जे पाणी में वठी थो अचे ऐं उनजी जेको आहे ख़िदमतदारी बि करे थो ऐं घुमाए बि थो। सरदार साहिबु तव्हां इहो ॿुधायो तव्हां छा तयारु कयो पिया।
असां संगत जे लाइ सालन तयारु कयूं था जेको असांजो बलोचिस्तान जो रवाज़ु आहे। खॾी कबाब ठाहियूं था, सजी ठाहियूं था। हे भाॼी तयारु थियो आहे, असां पंहिंजे हथनि सां पाण ठाहे पंहिंजे संगत खे खाराईंदा आहियूं ताकी संगत जो दिलि असांजो ख़ुशि थी वञे, असांखे मुतमिन थियनि। असांजा कुझु दोस्त शिकारपुर खां आया आहिनि, पंजाब खां आया आहिनि, पने अकिल खां आया आहिनि, सुल्तानकोट खां आया आहिनि। असांजा दोस्त आहिनि ठकरी रहमतुल्ला साहिबु, असां हिते 3 ॼणा महिमान नवाज़ी लाला उमर ख़ान साहिबु आहे। कोई संगत असांखे अॼु टाइम ॾिनो, असां संगत जा बि थोरा हितां आहियूं, ख़ासि करे काश TV जा थोरा हितां आहियूं जंहिं असांखे टाइम ॾिनो असांजो हिते प्रोग्राम खे पूरी दुनिया में लाइव ते छा बि कीअं हलाए थो उनजा असां महिरबानी आहियूं। तबसुम कोसे साहिब जा जंहिं असांखे पंहिंजो क़ीमती वक़्तु ॾेई करे असांजो हिते प्रोग्राम में शरीक थी रहियो आहे। बक़ाया संगत जे लाइ असां हर शइ जेको बलोचिस्तान जो असांजो सकाफ़त आहे जंहिंमें सजी आहे, कबाब आहे, मानी आहे, टिकी आहे, खाइणा पीअणा चोरा संगत साथी इंजॉय कंदा, उन्हनि जो दिलि मुतमिन थींदी, ख़ुशि थींदा। असां वटि हर साल मुख़्तलिफ़ क़ौमुनि जा दोस्त असां वटि ईंदा आहिनि, ख़ासि करे गर्मियुनि में, छो जो हुते सिंध में तमामु तर ज़्यादा गर्मी आहे। असां हिननि खे घुराईंदा आहियूं, पाण जे करे न ईंदा आहिनि पोइ पाण वञी उन्हनि खे वठी बि ईंदा आहियूं। हाणे असां हिननि जे लाइ भाॼी था पचायूं, भाॼी तयारु थींदी पोइ असां मानी खाईंदासीं, मानी खां पोइ असां मथे पहाड़ ते वेंदासीं, संगतनि खे घुमाईंदासीं फिराईंदासीं। जेको असां हाल हाज़िर हूंदो संगत जी इंशाअल्लाह ख़िदमत असां पंहिंजे तहे दिलि सां कंदासीं। असां ख़ासि शुक्रगुज़ार आहियूं पंहिंजा दोस्त ठकरी रहमतुल्ला नीचारी साहिबु ऐं एक्टिंग SP CTD उमर ख़ान साहिब जा, जंहिं असांखे टाइम उन्हनि ॾिनो, उन्हनि वटि टाइम हूंदो ई न आहे, बहरहाल उन्हनि जी महिरबानी आहे, थोरा हितां आहियूं, उन्हनि असांखे टाइम ॾेई करे संगत सॼी खे असां हिते वठी आया आहियूं। नज़रीन तव्हां सरदार सखी मेघल जूं ॻाल्हि ॿुधियूं आहिनि। हिन जो इहो चवणु आहे त हिन वटि सिंध, बलोचिस्तान, ख़ैबर पख्तूनख्वा, पंजाब ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां माण्हू ईंदा आहिनि, विज़िट ईंदा आहिनि, हुते घुमाइणु ईंदो आहे ऐं उन्हनि जे उहे पंहिंजे हवाले सां जेको थी सघे थो उनजी ख़िदमतदारी कंदा आहिनि ऐं उन सां गॾु मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां बि घुमाईंदा आहिनि। हींअर कुझु ॿियनि चारि जेके माण्हू मौजूदु आहिनि उहे हलूं था, उन सां ॻाल्हायूं था त उहो इन हवाले सां छा था चवनि। मुंहिंजे पोयां चिल्तन पहाड़ी सिलसिलो आहे, इलाही वॾे किलोमीटरनि ते फैलियल आहे, पर जेतोणीकि जीअं हिते खारदार तारूं लॻियल आहिनि, हिते कंहिं बि माण्हू खे अॻिते वञण जी इजाज़त न आहे, छाकाणि हिते खूनख्वार जानवर रहनि था, शींहं आहे, चीता आहिनि, माखोर आहे, पाकिस्तान जो क़ौमी जानवर आहे ऐं ॿियूं इलाही शइ जानवर आहिनि उते रहनि था पिया, त जेके अॻिते वञण जी इजाज़त हिते कोन्हे। हितां जेके मुख़्तलिफ़ माण्हू आया आहिनि घुमणु तफ़रीह करणु, उन्हनि जूं ॻाल्हियूं बि तव्हां ॿुधियूं आहिनि। इन्हनि जो चवणु आहे चिल्तन जो पहाड़ी सिलसिलो आहे ऐं दामन चिल्तन जेके मशहूरु आहे ऐं सॼो कोटा ओरा जो कोटा आहे उहो पहाड़ी सिलसिले में घेरियल आहे। ख़ासि करे हिन में जेको मुर्दार आहे, कोई सुलेमान आहे, कोई चिल्तन आहे ऐं कोई चिल्तन तमामु मशहूरु हिते पहाड़ी सिलसिलो आहे। हिते काफ़ी माण्हू सैर तफ़रीह लाइ ईंदा आहिनि, घुमणु ईंदा आहिनि, तमामु मज़ो हासिलु कंदा आहिनि। सभ खां वधीक ॻाल्हि आहे उतां कोटा हितां जी मौसम आहे, चिल्तन जेका मौसम आहे ज़ियारत जे भेट में तमामु बहितरु आहे ऐं हितां जेके माण्हू आहिनि उहे सराहनि था त जीअं तव्हां ज़ियारत वेंदा आहियो कोटा जो ज़ियारत जे लाइ उते वेंदा आहियो त उन सां गॾु तव्हां चिल्तन जेको आहे तफ़रीह माग आहे उते बि तव्हां अचो, उते तव्हांखे मौसम ज़बरदस्त मिलंदी। उन सां गॾु हिते वॾे मिक़दार में हिकिड़ो गुन चवंदा आहिनि, उनजो बाग़ात आहिनि, दरख़्त आहिनि ऐं उनजा वण आहिनि ऐं उहो जेका सर्दी जे मौसम में ख़ासि करे माण्हुनि खे ख़ुश्क फ्रूट तौर बि वापराईंदा आहिनि। ऐं माण्हू जेके हिते आहिनि उन्हनि जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधनि ऐं उन्हनि जो इहो ई चवणु हुयो त जेतोणीकि सरकार हिते जेको तवजो आहे उहो घटि ॾिए थो ऐं तव्हांजे हिते होटल खोलिया वञनि ऐं ॿियूं जेके सहूलियतूं आहिनि उहे ॾिनियूं आहिनि ताजो माण्हू वॾे मिक़दार में हिते अचनि, तइदाद में हिते अचनि ऐं उहो मज़ो वठनि। ऐं कैमरामैन नवाब ख़ान सां गॾु तबसम खोसो, KTV न्यूज़, कोयटा।